हैदराबाद में सिंधी अदबी संघ जे सॾ ते बैरिया टाउन पारां क़दीम सिंधी ॻोठ ढाहे पट करण ऐं ज़मीनुनि ते कब्ज़े ख़िलाफ़ ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बैरिया टाउन इंतिज़ामिया पारां सिंध जा क़दीमी ॻोठ ढाहे पट कया पिया वञनि ऐं धरती दड़ियुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। असां मुतालबो कयूं था त बैरिया टाउन जिथे बि आबाद आहे उते सवे ॻोठ आबाद आहिनि, उहे ॻोठाणनि खे उहे मालिकाना हक़ूक़ ॾिना वञनि। बैरिया टाउन जहिड़ा अवाम दुश्मन मनसूबा जिथे भी शुरू थी रहा आहिनि उहे बंदि कया वञनि। ही आवाज़ पार्लियामेंट ताईं वेंदो, जॾहिं ऐवाननि ताईं वेंदो त ज़रूरु हुननि जा जेके मुतालबा आहिनि या जेके ॻोठाणनि जा राइट्स आहिनि या जेके उन्हनि जा हक़ आहिनि उहे ज़रूरु प्रिज़र्व थींदा, उन्हनि खे पंहिंजा हक़ ज़रूरु मिलंदा। असां इन्हनि जेके क़दम आहिनि जेके इन्हनि जी पुरज़ोर असां मज़म्मत कयूं था। सिंध जा उहे ॻोठ जिन जी तारीख़ हज़ारे सालनि खां वठी हो हुते अबनि ॾाॾनि खां वठी हुते रहनि था, उन्हनि खे उतां बेदख़ल करण जी जेका साज़िश आहे इहो हुननि जो वाज़े ऐलान आहे त न सिर्फ़ ॻोठ पर हो चाहिनि था सॼी सिंध ते कब्ज़ो कजे। असीं उम्मीद था कयूं त 6 जून ते इन ई जोश इन ई जज़्बे सां सॼी सिंध जा माण्हू बैरिया टाउन जा गॾु थींदा ऐं बैरिया टाउन खे DHA खे ऐं सिंध जी वालार खे रद्द कंदा। तरक़ी जे नाले में सिंधी क़ौम खे किलत में तब्दील करण जी हिकिड़ी वॾी गहरी सोचियल साज़िश कई थी वञे। तंहिंजे करे असां पंहिंजी धरती जी वालार कंहिं सूरत में क़बूल न कंदासीं। कई किरोड़नि में जेको बंगलो विकिणे थो उहो ॻोठाणनि जी असल ज़मीन उन्हनि खे वीचारनि खे भुॻड़नि जी मुठ बि नाहे मिली ऐं उन्हनि सां तमामु ज़्यादती आहे, नाइंसाफ़ी आहे। हिननि मुतालबो कयो त सिंध दुश्मन स्कीमूं फौरी तौर ख़त्म करे धरती दड़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।